सिंध क़ौमी महाज़ जो चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी साहब, महिरबानी साईं तव्हां आयो। महिरबानी तव्हांजी। पहिरियां त इन ॻाल्हि खे कीअं था महसूस कयो जो हाणे इहा ॻाल्हि सभु माण्हू तव्हांजा मुखालिफ़ ऐं तव्हांजा हामी बि चवनि था पिया त सिंधी क़ौम परस्तनि जो कराचीअ जे वेझी तारीख़ में वॾे में वॾो जेको आहे मेड़ाकुट जो इहो तव्हांजे एक्सपेक्टेड हुयो, तव्हांखे एक्सपेक्टेड हुयो या इहो सभु कुझु तव्हांजे लाइ ख़ुदि स्टनिंग हुयो, तव्हांजे लाइ ख़ुदि का वरी इंकशाफ हुयो? ईअं न आहे, माण्हुनि जेका सिंध सां मोहबत जो जेको इज़हार कयो आहे इहो शऊरी तौर ते बि हुयो ऐं ॿियो असां बि पुरमींद हुयासीं त माण्हुनि में जेको असां तक़रीबन दौरो कयोसीं सिंध जो ऐं उन में जेका माण्हुनि जी दिलचस्पी या जेका मोट ॾिठीसीं। केतिरे ॾींहंनि खां इहो कमु हलियो पिए तव्हांजो हिनजो बैकग्राउंड ॿुधायो? शहीद मुश्ताक कासकिली जे 40 खां 4 अक्टूबर खां वठी असांजो हीउ सिलसिलो शुरू हो। छा वे ऑफ कॉन्टेक्ट छा हो, माण्हुनि सां राब्ते जो ज़रियो छा हो, कीअं विया हुयो माण्हुनि वटि? माण्हुनि वटि असां पंहिंजे वर्करनि जे थ्रू जेके ज़िला यूनिट तालका असांजा हुया उन्हनि ते प्रोग्राम रखियल हुया। ॻोठनि जे अंदरि माण्हुनि खे दावतूं हुयूं, कार्नर जलसा, पब्लिक मीटिंगूं, जलसा, अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी राब्ता मुहिम हुई। लॻभॻि हिकु महीनो या कंपेन तक़रीबन 24-25 ॾींहं महीनो थिए थो। अंदाज़ो हूंदो त केतिरा तव्हां जलसा कया हूंदा, इन विच में केतिरनि माण्हुनि सां तव्हांजो राब्तो थियो हूंदो, केतिरनि माण्हुनि ते तव्हां पंहिंजो मैसेज ॾिनो हूंदो? असां जेकॾहिं ॿुधायूं त आउं सम्झां थो त ज़रे घटि लॻभॻि असां 1 करोड़ माण्हू ताईं पहुता हूंदासीं। जेके जलसा असां कयूं पिया लाॻीतो फर्ज़ु कयो हिकु ॾींहं में असांजा 10 खनि जलसा पिया थियनि। 10 एवरेज जेतिरी 7-8 त हुया ई हुया कामन जेको आहे। किथे किथे त राति जा 5 बि थी पिया वञनि, पर पब्लिक जो रेस्पॉन्स इहो पियो असांखे मिले त उते 5 वॻे ताईं बि सभई माण्हू असांखे वेठल नज़र आया। 6 बि थी विया, कॾहिं सुबुह जो अची सुम्हंदा हुआसीं, वरी 12 वॻे खां असांजो कमु स्टार्ट हूंदो हो। हीअ जेको इहा फील जेका चओ था पिया त राति जो बजे ताईं माण्हू वेहंदा, अधी राति ताईं वेहंदा, देरि ताईं वेहंदा हुया, आमतौर ते जेको असां वटि रविश रही आहे क़ौम परस्त सियासत जी, उन में इहो ट्रेंड तव्हांखे नओं नज़र आयो या अॻु में बि कुझु अहिड़ी फील आहे? न, माण्हुनि सदाई क़ौमी महाज़ खे साईं GM सैद जे फॉलोअरनि खे मोट ॾिनी आहे। जंहिंजो अंदाज़ो तव्हां जेके असां हड़तालूं कयूं था या जेके एहतजाज जेसिन क़ौमी महाज़ जेके कालियूं ॾिनियूं आहिनि उन में जेका मोट आई आहे असांखे उहा उम्मीद वारी ऐं हिमत अफ़ज़ाई वारी बि आई आहे ऐं माण्हुनि असांजे सॾ खे लबैक चयो आहे ऐं भरपूर तरह सां असांखे मोट ॾेई इहो साबित कयो आहे त हींअर जेसिन क़ौमी महाज़ सिंधी माण्हुनि जे दिलनि जी धड़कन थी वई आहे ऐं माण्हू भरपूर तरह सां हिकिड़ी उमेद वारी निगाह सां ॾिसनि पिया ऐं सोचनि पिया त असांखे जेको मोट मिले थी उहा बिल्कुलु बहितर तरीक़े सां मिले। हिकिड़ी ॻाल्हि त असां जेकी पोइ ॾिठी आहे त जीअं क़ौमी महाज़ त बज़ाहिर कॾहिं बि पंहिंजे फोरम तां जीअं क़ौमी महाज़ जेको बि हुनजा मुख़्तलिफ़ नाला मुख़्तलिफ़ मरहला रहिया आहिनि, उहे कॾहिं बि इलेक्शन जी पॉलिटिक्स में त न रहियो आहे, पर उहो उन सां मिलंदड़ जुड़ंदड़ प्रोग्रामनि जा माण्हू इलेक्शन में ईंदा रहिया आहिनि ऐं कुझु जेकी क़ौम परस्त कारकुन हुजनि था उहे कंहिं न कंहिंजी हिमायत कंदा रहनि था पिया। इलेक्शन में त अहिड़ो वोट जो इज़हार न थियो आहे माण्हुनि जो त वॾे पैमाने ते कंदा। मां सम्झां थो जेसिन क़ौमी महाज़ या GM सैद जे साईं जे फ़िक्र सां मुंसलिक जेके माण्हू या पार्टी जेका रही आहे शुरू खां वठी आउं सम्झां थो उन इलेक्शन कॉन्टेक्ट कॾहिं कयो ई कोन्हे को ऐं अहिड़ा माण्हू बि न आहिनि जेके असांजा पॉलिटिकल वर्कर वञी इलेक्शन में हिसो वरितो हुजनि। हिमायतूं साईं कंदो कंहिंजूं या मिसाल कंहिंजी थी हुजे त उहा जुदा ॻाल्हि आहे, पर इलेक्शन कॉन्टेक्ट असां कयो ई न आहे। न असां सम्झूं था त इलेक्शन जे ज़रिए को असांजा मसइला हल थी सघनि था, छो त पाकिस्तान जी 62 साल जेका तारीख़ आहे उहा असांखे ॿुधाए थी त जिन माण्हुनि इलेक्शन में वॾो हिसो वरितो आहे
ऐं सॼे मुल्क जा अता घटता रहिया आहिनि, पोइ फ़ौजी हुजनि, सिविल हुजनि या डिक्टेटर हुजनि, उन्हनि 62 सालनि खां वठी इहो सिलसिलो शुरू कयो आहे। उन्हनि माण्हुनि सदाई इस्तेसाल थियो आहे सिंध जो जेको आहे, ऐं क़ौमी तहरीक ॾांहुं हाणे माण्हुनि रुजू कयो आहे। हाणे माण्हू इहो सोचनि पिया त असांजी मसइलनि जो जेकॾहिं हल आहे त उहो साईं GM साहिब जे फ़िक्र में समायल आहे।